मिन फिरौन खे चयो त इहो बाग अथई जेको तोखे ख़त्म कंदुई, पर जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब हुजे, दुनिया जी कहिड़ी ताक़त है, फिरौन छा करे सघंदो हुनखे। अल्लाह साईं फरमायो मां मूसा जी मोहब्बत सभिनी जे दिलनि में विझी छॾियमि। जेको बि मूसा खे ॾिसे पियो मोहब्बत में क़ैद पियो थी वञे। वज़ीर बि चवनि पिया त अलाह करे ही बच्चो बची वञे, मुशीर बि चवनि पिया, कासाई बि चवनि पिया त हिन बच्चे ते असांजी काती न वहे। एतिरे में वक़ालत इम्राअतु फिरौन, फिरौन जी घरवारी बीबी आसिया, उन जी नज़र जन वाला मूसा ते त बहरहाल मां पे कयमि त जंहिंजी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे अल्लाह उन जी हिफ़ाज़त कंदो आहे। ॿुधायो रब पंहिंजे दोस्तनि जी हिफ़ाज़त कई या न कई। कलामुल्लाह, इन कलाम जी निस्बत कंदे आहे अल्लाह ने। कलामुल्लाह माना अल्लाह जो कलाम। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं पंहिंजे दोस्तनि जी रब हिफ़ाज़त कई आहे। बेराज कालू जी ना मुसलमानों, ईअं हिन कलामुल्लाह जी हिफ़ाज़त करण वारो बि रब पाण अथव। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमाई क़ुरान मजीद असांजो ख़ज़ानो आहे, तंहिंजे करे हिन जी हिफ़ाज़त बि असां पाण कंदासीं। या अल्लाह हिन कीमती ख़ज़ाने जी हिफ़ाज़त थींदी किथे? लोही कोटल में, मज़बूत किलनि में, लोह जे अलमारियुनि में, बैंकुनि में, पुलिस ऐं फ़ौज जे पारे में। फरमाईन बल हुवा आयातुम बय्यिनात फ़ी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म। अल्लाह से फरमायो असां पंहिंजे ख़ज़ाने जी हिफ़ाज़त कई आहे इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में। ओ ही जेके मदरसे में आलिम ऐं हाफ़िज़ ऐं तालिब ग़रीब मिस्कीन पढ़नि पिया, इन्हनि जे सीननि में अल्लाह जो ख़ज़ानो महफ़ूज़ अथव। तव्हांजे वॾेरे सरदार जो ख़ज़ानो का कोट में, का किले में महफ़ूज़ हुजे, ऐं उन कोट ऐं किले खे केरु खाट हणे वॾेरो छॾींदो? त यादि रखो मुसलमानो, अल्लाह जो ख़ज़ानो हिननि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में अथव। जेको इन्हनि खे खाटण जी कोशिशि कंदो रब फरमाए थो मां न छॾींदोसांनि। सो महिरबानी कयो इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि सां ॾाढा बि न ॻाल्हाईंदा कयो, छो त इन्हनि जे सीननि में अल्लाह जो ख़ज़ानो महफ़ूज़ अथव। इन्न वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्लस सालिहीन। रब फरमाए जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां रब आहियां। अॼु हर क़ौम थी चए त साईं असांजो सरदार सरपरस्त फलाणो सरदार आहे। चांडिया था चवनि त असांजो सरदार सरपरस्त फलाणो आहे। मगसी था चवनि त असांजो सरदार सरपरस्त फलाणो आहे। शेख था चवनि त असांजो सरदार सरपरस्त फलाणो आहे। जोगी था चवनि त असांजो सरदार सरपरस्त फलाणो आहे। पर क़ुरान तो फरमाए यतवल्लस सालिहीन, इन्हनि सालिहनि आलिमनि ऐं तालिबनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां रब आहे। पोइ जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब हुजे, दुनिया जी का ताक़त उन्हनि सां मुक़ाबिलो कंदी? नजू मिन फिरौन खे चयो फिरौन बनी इसराइल में हिकिड़ो ॿार पैदा थींदो जेको तोखे बि ख़त्म कंदे, तुंहिंजे बादशाही खे बि ख़त्म कंदो। फिरौन आर्डर जारी करे छॾियो त जेको बि ॿार ॼमे हुनखे ज़िबी कयो। युक़त्तिलून अबनाअहुम व यस्तहयून निसाअहुम। कुरान तो फरमाए 70,000 बनी इसराइल जा मासूम बच्चा उन ज़ालिम ज़िबे कराए छॾिया। जीअं मां बचा मुंहिंजी बादशाही बचे, पर उहो वक़्तु बि आयो
जो मूसा अलैहिस्सलाम मैदान में अची वियो। समझो सुभान नजू मिन फिरौन के चयो फिरौन वो ॿार मैदान में अची चुको आहे, पैदा थी चुको आहे, जेको तोखे ई तुंहिंजी बादशाही खे ख़त्म कंदो। उन ई वक़्त में फिरौन ऑर्डर कयो त जेको बि ॿार ताज़ो ॼावल हुजे उनखे ज़िब करे मुंहिंजे साम्हूं पेश कयो। हेॾो हज़रत मूसा जी अम्मा रोए थी पई, बच्चो ॼमंदो आहे त अम्मा ख़ुशि थींदी आहे, रोए थी पई। मूसा अलैहिस्सलाम खे चुमियूं ॾेई करे चए थी अॼु मुंहिंजे बच्चे खे मुंहिंजे साम्हूं ज़िब कंदा। पर अल्लाह से फरमाया इला उम्मे मूसा अन अर्ज़ी, ओ मूसा जी अम्मा घबरा न, परेशान न थी, वहुव यतवल्ला सालिहीन, इन जो सरपरस्त जिम्मेवार मां रब आहियां। तू पंहिंजे बच्चे खे खीर पियारीस बकम कर अन अर्ज़ी, पर नंबर ते पंहिंजे बच्चे खे खीर प्यार। फ़इज़ा ख़िफ़्ति अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम, जन महिल दुश्मन जो ख़ौफ़ महसूस करी त इन पंहिंजे बच्चे मूसा खे पेटीअ में बंदि करे दरियाए नील में उछलाईस। या अल्लाह हू पिया ज़िब कनि, हाणे मां पंहिंजे बच्चे खे पाण मारियां। पेटीअ जा सुराख खुलियल हूंदा त पाणी अंदर वेंदो ॿुॾी वेंदो, जेकॾहिं पेटी जा सुराख बंदि कयमि त मूसा टिटी मरी वेंदो। हूअं बि मौत हीअं बि मौत। अल्लाह से फरमायो मूसा जी अम्मा घबरा न, वहुव यतवल्ला सालिहीन, इन जो सरपरस्त ज़िम्मेवार मां रब। जेका भी घर में पेटी हुजे बस उन में बंद करे, का नई पेटी कान ठाराई, पानी प्रूफ न। वला तखाफी वला तहज़नी, रब फरमायो खौफ भी न कजा, मता खौफ करी त पानी में बुडी वेंदो या मूसा टिटी वेंदो। वला तहज़नी, दुख भी न कजा, गम भी न कजा, मता ये समझी त अलाए केतिरा साल मूंखों जुदा थी वेंदो, अलाए मिलंदो अलाए न मिलंदो। अल्लाह से फरमाया यतवल्ला सालिहीन, इन जो सरपरस्त मां रब आहियां। इन्ना रादूहु इलैक, अॼु जो अॼु मां न मूसा खे तुंहिंजे झोलीअ में मोटाईंदसि, खीर तूं पियारींदीअ, वज़ीफ़ो दुश्मन ॾींदो। हज़रत मूसा जी अम्मा मूसा अलैहिस्सलाम के खीर प्यारे पेटीअ में बंद करे दरियाए नील में उछलाईस। फल्तक़तहु आल फ़िरऔन लियकून लहुम अदुव्वन व हज़ना। समझो सुभान। वह पेटी लुढ़ंदी लुढ़ंदी उन किनारे साहिल ते वञी पहुती जिथे मूसा जो दुश्मन फिरौन बीठो। पेटीअ खे ॻोल्हियो, मूसा अलैहिस्सलाम, अल्लाह जो नबी त ख़ूबसूरत हूंदो आहे। अल्लाह से फरमायो वअल्क़ैतु अलैका महब्बतम मिन्नी, नजू ते पई त उन नारो हयो कुर्रतु ऐनिन ली वलक, ही बच्चो मुंहिंजे अखियुनि जो बि ठार आहे, तुंहिंजे अखियुनि जो बि ठार आहे। ला तक़तुलू, भली सॼी दुनिया ख़त्म थी वञे, बादशाही ख़त्म थी वञे, पर ही बच्चो मां तोखे क़त्ल करो न ॾींदुसि। अज़ा यनफ़अना औ नत्तख़िज़हु वलदा, असांजे मुल्क जो वारिस ई वाली इहो ई बच्चो थींदो। वाह रब तुंहिंजी कुदरत। फिरौन चयो बीबी आसिया खे त तुंहिंजे अखियुनि जो ठार आहे, मुंहिंजे अखियुनि जो ठार न आहे। ख़बर पइजी वियसि त इहो मुंहिंजो दुश्मन आहे, पर वहुव यतवल्ला सालिहीन, जंहिंजो सरपरस्त रब हुजे, फिरौन उनखे छा करे सघंदुसि। मूसा अलैहिस्सलाम रोए पियो। बीबी आसिया फिरौन खे जो ये जल्दी कर मिस्र जूं जेके बि मायूं आहिनि दायूं उन्हनि खे घुरा,
सब मिस्र जूं मायूं दायूं पहुची वयूं खीर प्यारा जेला अल्लाह से फमा हर्रमना अलैहिल मराज़िय मिन क़ब्ल। ओ मूसा खबरदार तो कि कहीं भी दाई जो खीर पियो ना है सभिनी दाइन जो खीर दो ते हराम आ। मां रब वायदो करा तो कि पंहिंजे मां जो खीर पियारींदुसि तुंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां जेका माई अचे खीर पियारण जे लाइ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुंहुं कढियो कंहिंजो खीर पियई। फ़क़ालत हल अदुल्लुकुम क़ुरान तो फरमाओ त मूसा जी भेण बीठी फ़िरौन खे चई मां तव्हांखे हिकिड़ी माई जो ॾस ॾियां वॾी तजुर्बेकार वॾी होशियार माई आहे। केॾो बि ॿार ॾिंगो हुजे उनखे पाले वेंदी माठ कराए वेंदी उनखे खीर बि पियारे वेंदी। फ़िरौन सम्झी वियो। मूसा जी भेण खे चई छा उहा माई हिन ॿार जी माउ आहे छा? त उहा बि मूसा जी भेण हुई। चई यकफ़ुलूनहु लकुम उहा तव्हांजे लाइ पालींदी पंहिंजे लाइ कान पालींदी तव्हांजे लाइ पालींदी। परेशान तव्हां हो हुनखे परेशानी कान्हे। सभु चओ सुभान अल्लाह। चई वारो कर वठी अचीसि। मूसा जी भेण भॼंदी आई पंहिंजे अम्मा खे चई अम्मा जल्दी कर अधरो रोए थो पियो हली खीर पियारीसि। का बि माईअ जो खीर नथो पिए। वरबतना अला क़ल्बिहा रब फरमासा मूसा जी अम्मा जे दिल खे मज़बूत कयोसीं। ख़बरदार तोखे उॾाई वञिणो न आहे मां हिते तुंहिंजे झोलीअ में मोटाईंदुसि। पंहिंजे नियाणीअ खे चई ना मां उॾाई छो हलां रब मूंसां वाइदो कयो आहे त मां हिते झोलीअ में मोटाईंदोसांसि। मूसा जी भेण भॼंदी आई चई उहा माई चवे थी मां हेॾा ई न हलंदसि हेॾे ॿार खणी अचो। वाह रब जी तुंहिंजी कुदरत वयतवल्ल सालिहीन जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब हुजे उहो मूसा बीबी आसिया उनखे हंज में खयो भाकुर में खईंसि। सभु मिस्र जूं मायूं मिस्र जूं दायूं माई आसिया जे पोयां हज़रत मूसा खे खणी अचे मूसा जे अम्मा वटि पहुती। बीबी आसिया चयो अम्मा असां ते रहम नथो अचे भला हिन बचे ते त रहम कर हिनखे खीर पियारीसि। जीअं जो मूसा जी अम्मा हज़रत मूसा खे पंहिंजे छातीअ सां लॻायो खीर पियण शुरू कई माठ बि थी वियो। मूसा जे अम्मा जे झूपड़ी में नारा लॻी विया मुबारक हुजई अम्मा मुबारक हुजई तोखे तोहफ़ा मिलंदा तोखे इनाम मिलंदा तोखे वॾा हदिया मिलंदा। हज़रत मूसा जी अम्मा मूसा अलैहिस्सलाम खे खीर पियारे वरी उन ई वक़्त में बीबी आसिया जे हवाले कयो साण पंहिंजो बचो वठो। सभु चओ सुभान अल्लाह। वरबतना अला क़ल्बिहा उनजे दिल खे असां मज़बूत कयो होसीं। बीबी आसिया चयो इहे कोन थींदो जंहिं हिंदोरे में मां लुॾंदसि उन हिंदोरे में तूं लुॾंदीअ। जेके लटा मां पाईंदसि उहे लटा तोखे भराए वेंदा जेके खाधा मां खाईंदसि उहे खाधा तोखे मिलंदा। जेके मायूं मुंहिंजी ख़िदमत कंदियूं हिन बचे जे सदिके उहे मायूं तुंहिंजी बि ख़िदमत कंदियूं तोखे उते रहणो आहे। तब मूसा जी अम्मा चयो न मुंहिंजी साण तुंहिंजे मालातुनि खां तुंहिंजे बगुलनि खां मुंहिंजी कखां ई झोपड़ी मुंहिंजे लाइ 1000 दफ़ा भली आहे। वरबतना अला क़ल्बिहा रब फरमाए जे दिल खे असां मज़बूत कयो होसीं। वयतवल्ल सालिहीन जंहिंजो सरपरस्त ज़िम्मेवार रब हुजे। मूसा उते पंहिंजे अम्मा जे झोलीअ में पलिजे पियो। पंहिंजे घर में पघार ऐं वज़ीफ़ो दुश्मन जे घर में मिले। जंहिंजो सरपरस्त रब हूंदो आहे दुनिया जी काई ताक़त हुन सां मुक़ाबिलो न करे सघंदी। सो बाबा हिननि आलिमनि तालिबनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब अथव। इंशाअल्लाह दुनिया जी काई ताक़त इन्हनि सां मुक़ाबिलो न करे सघंदी। अॼु वाइदो कयो त पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ाईंदसि इन्हनि जी ख़िदमत कयो। सुल्तान महमूद गज़नवी हुयो उनखे 3 शक अच पैदा थिया वहम अल्लाह मूंखों राज़ी आहे अलाए नाराज़। जंहिं सोमनाथ मंदरु फतह कयो अफ़गानिस्तान खे इस्लाम जो क़िलो बनाई उनखे 3 वहम पैदा थिया। हिकिड़ो वहम इहो पैदा थियुसि त
अल्लाह मुखों राज़ी अलाए नाराज़। ॿियो वहम इहो पैदा थियुसि त मां पुटु कजो आहे, छो त हुनजो पीउ गज़नी बचपन में फौत थी। टियों वहम इहा पैदा थियुसि त ही अल उलमा वरसतुल अंबिया, इहा जेका हदीस आहे त नबियनि जा वारिस आलिम, वारिस त असां हुजूं नी बादशाह। सोमनाथ मंदिर फतह मां कयो, हिंदुस्तान जे हिंदुनि खे टोटा मां चॿाया, अफ़गानिस्तान खे इस्लाम जो किलो मां बनायो, ऐं नबी साईं जा वारिस वरी ही आलिम, ही तालिब, ही ग़रीब मिस्कीन। इहा हदीस अलाए सही आहे अलाए ज़ईफ़। इहे टे वहम पैदा थियसि। राति जो गश्त पियो करे, गश्त कंदे कंदे ॾिठईं त हिकिड़ो मदरसे जो तालिब आहे, वाणे जो दुकान हुजे, हुनजे दुकान ते बत्ती हुजे, हिन बत्तीअ ते क़ुरान मजीद जो सबक़ पियो यादि करे। वो वाणे जो बत्ती अंदर भांडे में खणी वञे त वो तालिब भी बत्तीअ जे पुठियां। सुल्तान महमूद खे यकीन थी वियो त पक मदरसे में बत्ती न आहे। उन वक़्त में आयो शाही दरबार में जेका बत्ती ॿरे पई, वज़ीर खे चई त इहा बत्ती हिन मदरसे में मोकिल ते तालिब हिन बत्तीअ ते वेही करे क़ुरान मजीद यादि कनि। अल्लाह के सुल्तान महमूद जी याद आहे दी वणी वई जो उन रात निंड में सुतो, ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थियसि। नबी साईं पाक कुर्बाए करे फरमायुसि, ओ गज़नी जा पुट, हुनखे शक हो नी त मां कंहिंजो पुटु आहे। नबी साईं उहो शक दूर कयो, फरमायो ओ गज़नी जा पुट, मुबारक हुजई रब तोखो ॿिन्ही जहाननि में राज़ी थी वियो, छो त ॿियो शक इहो सलाह मूंखो राज़ी अलाए न। नबी साईं बाकुर पाए करे फरमाइसि, ओ गज़नी जा पुट मुबारक हुजई रब तोखो ॿिन्ही जहाननि में राज़ी थी वियो, जो तो मुंहिंजे वारिसनि क़ुरान मजीद पढ़ण वारनि तालिबनि जे बत्तीअ जो बंदोबस्तु कयो। नबी साईं ॿुधायुसि त मुंहिंजा वारिस इहे थे। सॼो वाइदो कयो त हिन जी ख़िदमत कंदासीं। तव्हांजा बच्चा डॉक्टर थी विया, प्रोफेसर थी विया, इंजीनियर थी विया, ताजर ऐं वापारी थी विया, अञा बि वक़्तु अथव ही मदरसनि में जेके तालिब पढ़नि था, ग़रीब मिस्कीन, इन्हनि जी ख़िदमत कयो। इंशा अल्लाह क़यामत जे ॾींहुं इहे तव्हां ई असांजी बख़्शिश जो ज़रियो थींदा। ऐं मां तुलबा खे बि गुज़ारिश थो कयां त हीअ जेके मदरसा आहिनि इहे मादर इल्मी आहिनि। जंहिं मदरसे में तव्हां 5 साल 6 साल हिफ़्ज़ कयो आहे या आलिम थिया हो 10-12 साल, इहे मादर इल्मी आहिनि, माना असांजी माउ आहिनि। हीअ 10 साल जेके तालिब हिन मदरसे में पढ़ा, हीअ मदरसो हुननि जी छा आहे? माउ आहे। जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे गोद में पालींदी आहे, अम्मा पंहिंजे बच्चे खे आराम कराईंदी आहे, खेॾाईंदी आहे। ही मदरसो जेको गोल मस्जिद बेराज कॉलोनी जो आहे, हिन मदरसे में जेके तालिब पढ़ानि, इहो मदरसो हुननि जी माउ आहे। 10 साल पंहिंजी गोद में हिन मदरसे हिननि खे आराम करायो आहे, खेॾायो आहे, खारायो पीआरियो आहे। ऐं उस्ताद ऐं मोहतिम इहे पीउ जे मिसल अथव, साईं असदुल्ला साहब ऐं ॿिया उस्ताद जेके पढ़ायल पिया, इहे पीउ जे मिसल आहिनि। जीअं पीउ महिनत करे करे पंहिंजे बच्चनि खे खाराईंदो आहे, इहे वीचारा मोहतिम साहब पिनी करे हिननि तालिबनि जी 10 साल ख़िदमत कनि पिया, खाद खुराक जो इंतज़ाम कनि पिया। वीचारा उस्ताद राति जो महिनत करे मुताला करे हिननि बच्चनि खे पढ़ाइनि पिया। तंहिंजे करे उस्ताद ऐं मोहतिम इहे पीउ जे मिसल आहिनि जेके बच्चा हिन मदरसे मां फारिग़ थियनि था। मां उन्हनि तालिबनि खे गुज़ारिश थो कयां, महिरबानी कजो पंहिंजे अम्मा खे बि न विसारजो, पंहिंजे अबे खे बि न विसारजो। हीउ मदरसो तव्हांजी माउ आहे, इहो मोहतिम साईं असदुल्ला साहब, इहे उस्ताद पीउ जे मिसल आहिनि। इंशा अल्लाह तव्हां पंहिंजे माउ खे पंहिंजे अबे खे न विसारींदव ऐं हर वक़्तु हिननि खां दुआऊं पिया घुराईंदव। इंशा अल्लाह जिथे बि वेंदव अल्लाह ताला तव्हांखे कामयाबु कंदो, तव्हांजे फ़ैज़ खे रब आम ऐं जारी फरमाईंदो। अल्लाह से को दुआ है, अल्लाह ताला इन इदारे खे आबाद फरमाए। ये गोल मस्जिद सुभान अल्लाह साईं कारी मोहम्मद इस्माइल, अल्लाह उनकी कब्र ते करोड़ा रहमत नाज़िल फरमाए। तव्हांखे ख़बर आहे साईं कारी मोहम्मद इस्माइल साहब हिते हूंदा
तो उन वक़्त खां वॾा वॾा बुज़ुर्ग आलिम सभु हिते ईंदा ऐं साईं उन्हनि जी ख़िदमत कई ऐं अलहमदिल्ला उन्हनि बुज़ुर्गनि जूं दुआऊं आहिनि इहो इदारो हले थो पियो हिन वक़्तु बि अलहमदिल्ला असांजा हज़रत साईं ॿिए वक़्तु उन्हनि जी सरपरस्ती में इहो इदारो हले थो पियो अलाह वारनि जूं दुआऊं आहिनि इंशाअल्लाह हीउ मदरसो अञा वधंदो तरक़ी कंदो तव्हां बि दुआ घुरो अल्लाह ताला हर लिहाज़ सां अल्लाह ताला इन मदरसे खे कामयाबु फ़रमाए बद नज़र खां रब बचाए अल्लाह ताला तालिबनि उस्तादनि जी हिफ़ाज़त